कराची जी आर्ट काउंसिल में कश्मीरिन सां बधिया तौर प्रोग्राम करायो वियो। ख़ानगी तंज़ीम जे प्रोग्राम में कराची में रहंदड़ कश्मीरिन समेत शहरनि ऐं सियासी अॻवाननि बड़े अंग में शिरकत कई। प्रोग्राम खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणो हो त मोदी जी सरकार कश्मीर में ज़ुल्म ऐं ॾाढ जा माज़ी वारा सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। मुसलसल 200 ॾींहनि खां कश्मीर में लॉकडाउन आहे। असीं उन ज़ुल्म ऐं जबर जी मज़म्मत करियूं था ऐं कश्मीरिन खे साथ ॾियण जो यकीन ॾियारियूं था। इन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ख़ानगी तंज़ीम जे अॻवान जमशेद हुसैन कश्मीर बाबति पंहिंजा ख़्याल कुझु हिन रीति पेश कया। कश्मीर में 200 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन जा, 200 ॾींहं थी विया आहिनि हड़ताल जा। हिकिड़े ॾींहुं अगरि असांजे ॿारनि खे खीर न मिले त परेशानी थिए थी, लेकिन ओवरऑल हुते 200 ॾींहं थी विया आहिनि, माण्हू परेशान आहिनि। त इहा दुनिया खे ॿुधाइण जे लाइ कि कश्मीर में मज़ालिम आहिनि, दुनिया खे ॿुधायूं था असां पुरामातन जे ज़रिए। थिएटर प्ले करण जी बुनियादी वजह इहो हुई कि 16,000 जेके मायूं आहिनि उहे हाफ विडो आहिनि। ईअं लखों माण्हू आहिनि जेके उन्हनि खे मारे छॾियनि इंडियन आर्मी। इंसानी हक़ूक़ ते असां कमु था कयूं, कश्मीर असां खां परे आहे, लेकिन सिंधी थियण जे करे इंसानियत असांजे दिलनि में आहे, या जेकी इंसानियत आहे हिन जो पैगाम असां पुॼायूं था पूरी दुनिया ते। इन मौक़े ते शहरनि पारां कश्मीर सां पंहिंजे भरपूर हिमायत जो ऐलान पिणु कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk